फैज़गंज पकाचांग शहर में कस्टम अख्तियारनि ॻुझनि इदारनि जी कार्रवाई मुख़्तलिफ़ ब्रांड जा जाली ऐं स्मगलिंग थियल ग़ैर मुल्की सिगरेट नशे वारियूं सुपारियूं वॾी तादाद में हथ करण जी दावा। ख़बर मूजिब कस्टम अख्तियारनि ऐं हसास इदारनि गॾिजी कार्रवाई करे पकाचांग जे मुख़्तलिफ़ दुकाननि ऐं गुदामनि ते कार्रवाइयूं करे वॾी तादाद में जाली 2 नंबर सिगरेट नशे वारियूं सुपारियूं हथ करे वरितियूं। कार्रवाई दौरान डीलर दुकान ऐं गुदाम बंदि करे फरार थी विया। उन मौके ते शहरनि मीडिया खे ॿुधायो त पकाचांग में नशे वारियूं सुपारियूं ग़ैर मुल्की सिगरेटनि जो विकिरो थियण सबबि नौजवान नस्ल तबाह थियण लॻो हो। 2 नंबर ग़ैर मुल्की सिगरेट मक़ामी पुलिस जे डील तहत कारोबार सरेआम थियण लॻो हो। अॼु हसास इदारनि कस्टम अख्तियारनि जी मदद सां वॾी कार्रवाई करे वॾी तइदाद में स्मगलिंग थियल ग़ैर मुल्की सिगरेट हथ करे वरिता आहिनि। शहरनि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो आहे त पकाचांग शहर में विकिरो थींदड़ ग़ैर मुल्की सिगरेट ऐं ईरानी राशन विकिरो कंदड़ गिरोह ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।